पाण बिन्हिया ते पिरी तावीज़ था माण्हू करन कहीं भड़कायो थी कहीं भड़कायो थी है तुझा मुझा न छेड़ा था कुटन पाण बिन्हिया ते पिरी तावीज़ था माण्हू करन कहीं भड़कायो थी कहीं भड़कायो थी है तुझा मुझा न छेड़ा था कुटन पाण बिन्हिया ते पिरी तावीज़ था माण्हू करन केॾो त इखिला कवारो हूंदो हुए सोनू सजण तूं सारो हूंदो हुए केॾो त इखिला कवारो हूंदो हुए सोनू सजण तूं सारो हूंदो हुए लफ़्ज़ तुंहिंजा मूंखे कातीअ वांगे था कुहनि अजू लफ़्ज़ तुझा मूंखे कातीअ वांगे था कुहनि कहीं भड़कायो थी है तुझा मुझा न छेड़ा था कुटन पाण बिन्हिया ते पिरी तावीज़ था माण्हू करन GM Production तुझी सोच न तुझो ख्याला इहा अञा कहीं बेजी चाला तुझी सोच न तुझो ख्याला इहा अञा कहीं बेजी चाला पाण भी समझी थो साड़ा सड़िया था केॾो सड़न इहो पाण भी समझी थो साड़ा सड़िया था केॾो सड़न कहीं भड़कायो थी है तुझा मुझा न छेड़ा था कुटन पाण बिन्हिया ते पिरी तावीज़ था माण्हू करन अब्बास लिया जे सिर जा ओ साईं चांजे के अॼुकल्ह घट घट थो भाई अब्बास लिया जे सिर जा ओ साईं चांजे के अॼुकल्ह घट घट थो भाई माण्हू भी मेहरा ॾई पल पल में था तूं जो पुछन मुखे माण्हू भी मेहरा ॾई पल पल में था तूं जो पुछन कहीं भड़कायो थी कहीं भड़कायो थी है तुझा मुझा न छेड़ा था कुटन पाण बिन्हिया ते पिरी तावीज़ था माण्हू करन कहीं भड़कायो थी कहीं भड़कायो थी है तुझा मुझा न छेड़ा था कुटन पाण बिन्हिया ते पिरी तावीज़ था माण्हू करन
फराज़ रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। दोस्तों असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा गाना ऑडियो कैसेट सां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट के भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज़ 0300 3400 507।